बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। असां जूं दुआऊं तव्हां सां गॾु। दोस्तो, अलफ़ लैला सीरीज़ 58 क़िस्तूं तव्हां सॼणनि जी ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी 59 क़िस्त तव्हांजे साम्हूं। इहा उमेद त ज़रूरु तव्हांखे पसंदि ईंदी। दोस्तो, 58 क़िस्त में तव्हांखे असां ॿुधायो त बादशाह ज़ुल्मकान बगदाद वापसि आयो, अची पंहिंजी बादशाही संभालियईं ऐं उहो जेको हमाम वारो हुउसि जंहिं हिन सां गुरबत जे ॾींहंनि में पंहिंजे वित खां वधीक हिन जी ख़िदमत कई, हिन जी जान बचाई, हिन सां गॾु पंहिंजो घर घाट हिन जे करे छॾे आयो। हाणे हिन खे चयो त मां हाणे जो बगदाद जो बादशाह आहियां, त हिन अणहुंद में अणॼाणाईअ में बि मूंसां हेॾा भाल कया, त हाणे मां बादशाह थियो आहियां, त मां हाणे हिन खे उन जो सिलो ॾियां। बादशाह हिन खे पंहिंजे दरबार में घुराए चयसि त पाण सां गॾु वेह। वज़ीर हिन खे अॻे ई सम्झायो, जेको तूं घुरंदेसि बादशाह तो ते महिरबानी आहे, बादशाह तोखे ॾींदो। बादशाह हिन खे चए त वेह। हिन चयो त न, उहे ॾींहं विया हलिया जॾहिं मां तोसां गॾु वेहंदुसि, तुंहिंजे साम्हूं वेहंदो, तॾहिं तूं बि मूं जहिड़ो हूंदे। हिन महिल तूं बगदाद जो बादशाह आहीं, मां हिकिड़ो ग़रीब हमा मारो। बादशाह चयसि त न, मुंहिंजी ज़िंदगीअ जो ऐं हिन तख़्त ताज जो सबबु तूं आहे, सबबु तूं आहे। कहण वारो रब जी ज़ात आहे, पर हे सबबनि जो जहान आहे। सबबु तूं आहे। तूं न हुजी हा त थी सघे थो त मां ईअं बेवा हो मरी बि वञा, कंहिंखे ख़बर बि न पवे। सो मूंखे यादि आहे, मूंखे ख़ुदा जो कसम आहे, तूं मूंखां जेको घुर मां तोखे ॾींदुसि। पर इहो आहे त मूंखे बि रब हिन जाइ ते आंदो आहे, तंहिंजे करे पहिरियों ख़ुदा खां घुर, पोइ तूं मूंखां घुर। हिन चयसि त बादशाह सलामत, मूंखे ड्रिज थो थिए, मां ड्रिजां थो, घुरंदे तोखां ड्रिजां थो। बादशाह चयसि त न, मां तुंहिंजे लाइ बादशाह न आहियां, तूं मूंखां ड्रिज न। हिन चयो मां ड्रिजां इन ॻाल्हि खां थो त मां तोखां कुझु घुरां ऐं तूं मूंखे उहो न ॾीं, अजाए मूंखे ॾुखु थिए, तंहिंजे करे बसि मूंखे आज़माइश में न विझ, मूंखे कुझु न कर। बादशाह चयसि त उहा कहिड़ी शइ थी सघे थी जो मां हेॾो बगदाद जो बादशाह आहियां, मां तोखे ॾेई न सघां। ऐं बादशाह खिलियो। बादशाह चयसि जेकॾहिं तूं मूंखां पंहिंजे मुल्क जो अधु घुरंदे न, चवंदी त बादशाही में मूंखे भाईवार कर न, त बि तुंहिंजा मूं ते एॾा अहसान आहिनि जो मां तोखे पंहिंजी बादशाही में शरीक बनाइण लाइ बि तयारु आहियां। तंहिंजे करे ड्रिज न, जेको घुरणो अथई घुर, वधीक ॻाल्हियूं न कर, पंहिंजो वक़्तु न विञाए, जेको घुरणो अथई त घुर। हुन चई न साईं, मां ड्रिजां थो। बादशाह चयसि त न ड्रिज न। हुन चए साईं, मां तोखां का शइ घुरां, तूं मूंखे न ॾेई सघीं, अजाए मूंखे ॾुखु थिए। बादशाह खे कावड़ आई। बादशाह चयसि तूं दरवेश आहीं छा? तूं मूंसां हिजाब थो करीं? तूं मुंहिंजे दिलि खां पुछ न त मुंहिंजे दिलि में तुंहिंजे लाइ छा मर्तबो आहे, तंहिंजे करे जेको तुंहिंजे दिलि में आहे मूंखां घुर। हिन चयसि बादशाह सलामत, हाणे जे तूं ज़िद थो करीं, ज़ोर थो करीं, त पोइ भला मां पहिरियों ख़ुदा खां थो घुरां दिलि में, पोइ मां तोखां थो घुरां। चई हा घुर। चई मूंखे हिकिड़ो लिखत ॾे, मूंखे हिकिड़ो रायदारी ॾे, लेटर ॾे, जीअं असां अॼोके दौर में लेटर चऊं, ऑर्डर चऊं भला, त मां उते बैतुल मुक़दस में जेके बि हमामनि वारा आहिनि न, मां उन्हनि जो सरदार थियां। हे वीचारो ग़रीब, हिन ग़रीब वीचारे जी
सोच हा सॼी उमिरि वीचारो हमामते जो हुयो त हिन वीचारे जी सोच हा त माना सम्झे पियो त इहो वॾो रुतबो थींदो, मां जो हुते उन्हनि जहिड़ो हूंदो हुउमि, हाणे उन्हनि जे मथां थींदुमि। हिन जो इहो चयसि बादशाह जे दरबार में जेके वेठा ऐं सभु खिल में पइजी विया त भला बादशाह खां इहा थो घुरे, बादशाह जेको भाई बादशाही में भाईवार करण लाइ तयारु अथसि, बादशाह खां इहा थो घुरे। बादशाह चयसि त न ॿियो कुझु घुर। हिन चयो साईं ॾिठो आहे न, मां तव्हांखे चयो न हो त मूंखे आज़माइश में न विझो, मां तव्हां खां कुझु घुरां तव्हां मूंखे ॾेई न सघो। ॾिस मां चवां थो त बि चओ था त न इहो न ॿियो घुर। इन ते उहो वज़ीर जेको हुयो, वज़ीर हिन खे ईअं पोयां थोरी ठोकर हईं तॾहिं चरिया तोखे बादशाह चए थो तूं बादशाह खां घुर न, जेको खपई त तूं घुर बादशाह खां। हिन चयो भला जेकॾहिं बादशाह सलामत इहो नथा ॾियो त भला तव्हां मूंखे बैतुल मुक़दस या दमिश्क में जेके न सफ़ाई वारा आहिनि उन्हनि जो मूंखे चौधरी बणाए, चङो मुड़ुसु बणायो उन्हनि। हिन वीचारे जो इहो चयो त इन ते बि सभु सॼी दरबार टहकनि। वज़ीर वरी हिनखे ठोकर हईं त संभाले भिणंदी इहो छा थो घुरी। हिन वज़ीर खे चयो त चरियो थियो आहे छा, तूं मूंखे मारी छो थो, तूं मूंखे हाणे हे वीचारो इहा शइ सम्झे न पियो त वज़ीर मूंखे पियो थो शइ ॾिए त न भिणा तूं सुठो घुर बादशाह खां, चई त तूं मूंखे मारी छो थो, मां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे, मूंखे खणी फासाए अथव। तव्हां पाण ई त मूंखे चयो त बादशाह खां तूं जेको शइ घुरंदे त बादशाह तोखे ॾींदो, घुरांसि त ॾिस ॾिए थो। बसि मूंखे न बादशाह नथो ॾिए न, बसि छॾियोसि, बादशाह मूंखे भला बसि पंहिंजे मुल्क वञण जी मोकल ॾे, बसि मूंखे छॾ त मां पंहिंजे मुल्क वञा। बादशाह हिन खे चयो त मुंहिंजा अदा, मुंहिंजा भाउ, तूं ॻाल्हि खे सम्झी छो नथो, तूं मूंखां अहिड़ी का शइ घुर न जेका मुंहिंजे शान जे शाया निशान हुजे। ही तूं मूंखां छा थो घुरीं, मां बगदाद जो ख़लीफ़ो आहियां, बगदाद जो बादशाह आहियां, तूं मूंखां उन हिसाब सां का शइ घुर न जेका मुंहिंजे शाया निशान हुजे। चईं बादशाह सलामत भला जेकॾहिं ईअं थो चईं त पहिरियों ख़ुदा खां थो घुरां, पोइ मां तोखां बादशाह घुरां थो त पंहिंजे भाउ जी जाइ ते मूंखे दमिश्क जो वाली बणाए, मूंखे दमिश्क जो बादशाह बणाए। बादशाह चयसि त ख़ुदा तोखे इहो ॾिनो, ख़ुदा तोखे ॾिनो, मां बि तोखे ॾिनो। बादशाह जो हिनखे ईअं चयो त हिन झुकी बादशाह खे सलाम कयो। हाणे उहो राज़ी थियो, बादशाह हुकुम कयो त हाणे हिन जे लाइ हिकिड़ी कुर्सी आणी, जेका हाणे ईअं सम्झो त हे बि दमिश्क जो वाली आहे त उन जी शाया निशान उहा अहिड़ी कुर्सी आणी जंहिं ते विहारियो। हिनखे शाही पोशाक था कयो ऐं बादशाह चयो त हिन जे लाइ परवानो लिखियो, उन ते मोहर हणो। ऐं वज़ीर खे बादशाह चयो त हिन सां गॾु तूं ईंदे, वज़ीर खे बादशाह चयो त हिन सां गॾु तूं ईंदे, ॿियो मूंखे को नथो सुझे। ऐं हा हिन सां गॾु वञ दमिश्क, उते वञी हिन खे विहार कुर्सीअ ते, पोइ जेॾी महिल मोटी त मुंहिंजी भाटी जेका आहे शरकान जी धीअ उनखे पाण सां गॾु वठी अचे। वज़ीर खे साईं अखियुनि ते उहो ग़रीब बि ॾाढो ख़ुशि पियो थिए, जेको वीचारो पंहिंजे वितार पंहिंजे उन सम्झार घुरे पियो त मां हममनारनि जो चङो मुड़ुसु थियां, हाणे जो दमिश्क जो बादशाही हुनखे मिली वई, उहो ॾाढो पियो ख़ुशि थिए। दुआऊं पिए कईंसि, तो मुंहिंजा थोरा लाहे छॾिया, मां त एतिरो कयो ई कोन जेतिरो तो मूंखे नवाज़े छॾियो। बादशाह परवानो लिखी ॾिनसि, वज़ीर खे ऑडर थियो, वज़ीर हिन सां गॾु वञे, ॾाढो हिनखे शान मान सां बाबा हाणे तयारी कर तूं दमिश्क वञ। बादशाह हुकुम कयो त हिन जे लाइ नौकर ऐं वॾो हिकिड़ो जुलूस ऐं उतां जे लाइ हिकिड़ो नओं तख़्त ऐं शाही साज़ो सामान जेके हुजनि उहे हितां ई मोकिलियो। ऐं बादशाह पंहिंजे दरबार वारनि सभिनी खे चयो
त जेका मुंहिंजी तव्हां इज़त कयो था त ओतिरो हिन जो एतिराम कयो, ओतिरो हिन जो एतिराम कयो। जो हिन ते हे ईअं सम्झो त उते बेवा हो पियो मरी वञे हा, जेको हिन उन गुरबत जे हिसाब में, गुरबत वारे दौर में, बेवसी वारे दौर में ज़ुल्म कान सां जेको हे वियो। जिन दोस्तनि ॿुधो हूंदी, असांजे शुराती किस्तूं ॿुधियूं हूंदियूं, त उन में त ज़ुल्म कान ते हिन जा वॾा अहसान हुआ। उन ते जेके बि अमीर हुया उन्हनि पंहिंजे पंहिंजे शानहार, पंहिंजे पंहिंजे उहिदनार हिन खे तोहफ़ा ॾिना, सूखड़ियूं ॾिना। बादशाह हिन जो लक़ब रखियो मुजाहिद, मुजाहिद, ऐं नालो सुल्तान ज़ील ख़ान, सुल्तान ज़ील ख़ान, ऐं लक़ब ॾिनईंसि मुजाहिद। तयारियूं थी वयूं, सभु तयारियूं थी वयूं, सभु साज़ो सामान थी विया। हाणे आयो बादशाह खां मोकिलाइण, बादशाह खां मोकिलणु आयो। बादशाह हिन खे ॾिठो, बादशाह उथी बीठो, बादशाह अॻिते वधी, बादशाह हिन खे भाकुर पाता। बादशाह हिन खे भाकुर पाए ऐं पोइ हिन बादशाह हिन खे चयो त रयत सां इंसाफ़ कजां, रयत सां इंसाफ़ कर ऐं 2 सालनि खां पोइ जिहाद जी तयारी कजां, 2 सालनि खां पोइ जिहाद जी तयारी कजां। बादशाह खां मोकिलाईं, ॿिया बि माण्हू मोकिलण लॻा, मोकिलाइनि बादशाह खां वॾे साईं जुलूस सां। हाणे थी वियो सुल्तान ज़ील ख़ान, लक़ब थियुसि मुजाहिद, पंहिंजे वॾे जुलूस सां, शान मान सां हलंदो 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 नौकरनि चाकरनि सिपाह सां गॾु अची दमिश्क पहुतो। हिन जे पहुचण खां अॻु ई कबूतरनि ज़रिए पैगाम दमिश्क पहुची चुको हो त बादशाह ज़ुल्म ख़ान जेको आहे सो दमिश्क जो, हाणे भाउ जो शरकान मरी वियुसि त उन जी जाइ ते बादशाह ज़ुल्म ख़ान दमिश्क जो सुल्तान ज़ील ख़ान खे कयो आहे ऐं उनखे मुजाहिद जो लक़ब ॾिनो अथई। माना दमिश्क जे माण्हुनि खे अॻु ई ख़बर पइजी वई। हे जीअं दमिश्क में पहुतो, सॼे शहर में बाक़ाइदे जशन थी वियो, चरागां ॻाइनि, रोशनियूं थियूं, ऐं शहर जा माण्हू ॿाहिरि निकिरी हिन जी आजा करण आया। हे साईं ॾाढे शान शौक़त सां दमिश्क में दाख़िल थियो, किले में अची पहुतो, आराम सां अची शाही तख़्त जेको ज़ुल्म ख़ान हिन जे लाइ नओं ठहिरायो उन ते अची वेठो। वज़ीर हिन जे साम्हूं, ॿिया जेके उते अमीर हुया उन दरबार जा वज़ीर उन हिन जो तारफ़ करायो, सभिनी हिन खे सलाम कयो, दुआऊं कंदा पिया वञनि। हाणे साईं सुल्तान थी वियो। हाणे हिन वरी उते हिननि खे जेके अमीर वज़ीर हुया उन्हनि खे तोहफ़ा सूखड़ियूं ॾियणु लॻो। हाणे हुकुम कई दफ़ा मालखानो खोलियो, खज़ानो खोलियो, जेको लश्कर हुयो उन लश्कर खे इनाम ॾियारी। हुकुम कई त बाबा रयत सां ॾींहुं हुजे त राति इंसाफ़ थी। हाणे बादशाह जो हुकुम हुयुसि त मुंहिंजी भाटी जेका आहे वज़ीर खे चयईं त उनखे पाण सां गॾु वठी अचे। हिन खे बि ख़बर हुई शरकान जी धीअ। हाणे हिन उन जे सफ़र जी तयारी शुरू कई। उन जे लाइ हिकिड़ो नंढड़ो उन ॿार जे हिसाब सां, छोकिरीअ जे हिसाब सां रेशम जो महल ठाहिराईं। वज़ीर जे वञण जे लाइ सामान तयारु कराईं। वज़ीर खे सूखड़ियूं पाखड़ियूं बि ॾिनई, पर वज़ीर हिन खां न वरितो। वज़ीर चयसि न, तोखे हाणे अञा बादशाही मिली आहे, ईअं उॾाए न, थी सघे थो त तोखे अञा माल दौलत जी ज़रूरत पए। हा, मां जो अचणु वञणु पियो थींदो, मां वरी तोखां अची तोहफ़ा वठंदुमि, सूखड़ियूं वठंदुमि। नेठि वज़ीर हिन खां मोकिलायो, सुल्तान हिन सां गॾु, सुल्तान मुजाहिद सां हिन सां गॾु
उन शरकान जी छोकिरी जेका हुई उनखे उन महल में जेको महल ठारायो हुई उन महल में ते सवार कनि 10 कनीज़ूं उनजी ख़िदमत लाइ गॾु। वज़ीर हिनखे छोकिरीअ खे रुख़सत करे सुल्तान मोटी आयो पंहिंजे महल में। अची ऐं पंहिंजे बादशाह जे कमनि सां लॻो। हाणे वज़ीर तां निकितो साईं, शरकान जी धीअ बादशाह जी भाइटी उनखे वठियूं, हलंदो 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 महीनो पंधु कयूं, अची बगदाद पहुतो। पहुचण खां अॻु ई शहर में पहुचण खां अॻु ई बादशाह ॾे न्यापो थियो। बादशाह पाण सवार थी हिन जे मिलण लाइ आयो। वज़ीर जेॾी महिल बादशाह खे ईंदो ॾिठो त वज़ीर घोड़े तां लथो, पर ज़ुल्म कान, चयसि त कसम थी लव न। बादशाह पंहिंजे घोड़े खे अॻिते करे उन वटि पहुतो। पहिरियों ई बादशाह हिन खां सुल्तान मुजाहिद जी हाल अहवाल पुछियो, ॾे ख़बर। बादशाही संभाली, ख़ुशि हुयो। वज़ीर चयसि त साईं उहो ॾाढो ख़ुशि हुयो, ॾाढो ख़ुशि हो, तव्हांखे दुआऊं पिए कई, मां तव्हांजी भाइटी बि वठी आयो। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह चयसि हाणे इहा थकल हूंदी, 3 ॾींहं इनखे आराम कराए, उन खां पोइ मूं वटि वठी अचिजांइ। 3 ॾींहं आराम कराईंसि, उन खां पोइ मूं वटि वठी अचिजांइ। ठीकु आहे साईं। वज़ीर नंढड़ीअ खे वठी पंहिंजे महल ॾे वियो हलियो। बादशाह पंहिंजे महल में। टिनि ॾींहंनि खां पोइ छोकिरी अची ऐं बादशाह वटि पहुती। हाणे छोकिरी 8 सालनि जी थी। बादशाह मिलियुसि, छोकिरी बादशाह खे ॾिठो, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। हिनखे जो ॾिठई त पंहिंजो भाउ यादि अची वियुसि, अखियुनि में पाणी अची वियुसि। हिन जे लाइ शाही कपिड़ा जो ऑर्डर थी वियो त हिन लाइ शाही कपिड़ा हिन जे माप सां उहे तयारु थियनि, क़ीमती हीरा जवाहर हिनखे ॾिननि। ऐं बादशाह हुकुम कयो त मुंहिंजो जेको पुटु आहे कान माकान अॻिली क़िस्त में तव्हांखे ॿुधायोसीं त हिनखे ॼाओ हो, उन सां गॾु हीअ छोकिरी हिकिड़े महल में रहे। माना जीअं उन जी परवरिश थींदी, नौकर चाकर जीअं उन सां हूंदा, हिन सां बि। हाणे साईं छोकिरी हुते महल में रहे पई बादशाह जे पुट सां गॾु, शरकान जी धीअ। वक़्तु गुज़रंदो रहियो, अची जवान थिया। छोकिरी जेका आई, बादशाह ॿिन्ही जे लाइ तइलीम ऐं तरबियत जो बंदोबस्तु रखियो। भला परे परे जा उस्ताद हुननि खे रखी ॾिना आहिनि। त छोकिरी ॾाढी माना अकुल वारी ऐं दूरंदेश, माना तकड़ न, सोचे सम्झी क़दम खण। छोकिरीअ जी तबियत इहा थी वई। ऐं बादशाह जो पुटु जेको हुयो कान मकान, इहो वरी वॾो सखी थी वियो। मुस्तक़बिल जी ॻणती न, जेको आहे हल ॾे अला ॾींदो। 12 सालनि जा थी थिया ॿई, 12 सालनि जा थिया। हाणे बादशाह जिहाद जी तयारी कई, हथियार पवार वग़ैरह जो ऑर्डर थी वियो, तयार बि थी विया। वज़ीर खे बादशाह चयो त मां हिकिड़ो इरादो कयो आहे, तोखे ॿुधाइण थो चाहियां, मूंखे जवाबु ॾे। वज़ीर ते साईं हुकुम कयो। बादशाह चयो त मां दिलि में इरादो कयो आहे त पंहिंजो पुटु जेको आहे कान माकान, इनखे मां बादशाह बणायां।
वलियत न पर मां हिनखे बादशाह बणायो, माना पाण ख़ुशी कयां, ऐं पोइ इन जे हूंदे ई मां उहो ई जिहाद ते वञा थो, थी सघे थो त शहीद थी वञे। तुंहिंजी हिन में राय कहिड़ी आहे? वज़ीर झुकी बादशाह खे चए त बादशाह सलामत, तव्हांजो इरादो त ठीकु आहे, नेक इरादो आहे, पर मुंहिंजी सम्झ मूजिबि हीअ अञा इन लाइ मुनासिब वक़्तु न आहे। इन जा 2 सबब आहिनि। मुंहिंजी सोच आहे, जे मूंखां राय था पुछियो त, हिकु त अञा तव्हांजो शहज़ादो एॾी वॾी उमिरि जो न आहे, ऐं ॿियो इहो त ॾिठो वियो आहे त जॾहिं बि कंहिं बादशाह पंहिंजी ज़िंदगीअ में ई पंहिंजे पुट खे तख़्त ते वेहारियो आहे त उहो जल्दी मरी वियो आहे, असां ॾिठो आहे। हाणे तव्हां जेको मूंखां सुवालु पुछियो आहे, इन सुवाल जो जवाबु इहो आहे, हाणे वधीक तव्हांजो। बादशाह चयसि त मां इन खे, उहो जेको नुज़रत ज़मा जो मुड़ुसु हुयो, शरकान जो जेको हाजिब हुयो, वॾो अमीर हुयो, बादशाह चयसि त मां पंहिंजे पुट खे उन जे हवाले कंदुसि, छो जो हाणे ईअं सम्झो हो असांजे रिश्ते में आहे, रत में थी वियो आहे, मुंहिंजी भेण सां शादी कई अथई, ज़ाहिर आहे ॼण मुंहिंजो ॼण भाउ आहे। वज़ीर चयो साईं तव्हांजी वधीक मर्ज़ी, असां तव्हांजे हुकुम जा ग़ुलाम आहियूं, मूंखां तव्हां राय पुछी, मां तव्हांखे राय। बादशाह ॼण इरादो हिकिड़ो कई वेठो। बादशाह अमीर खे घुरायो, पंहिंजी भेणीअ खे, ॿियनि अमीरनि वज़ीरनि खे बादशाह घुरायो। जेॾी महिल पहुता, बादशाह हुननि खे चयो त तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो पुटु हिन उमिरि में पंहिंजे ज़माने जो शह सवार आहे, घोड़नि ते सवारी करण वारो, तलवार हलाइण, तीर हलाइण, तव्हां पाण ॾिठो आहे त बेमिसाल आहे। मां फ़ैसिलो कयो आहे त मां इन खे तव्हांजो बादशाह कयां, मां इन खे तव्हांजो बादशाह कयां, मां इहो फ़ैसिलो कयो आहे। ऐं हिन जो चाचो जेको हाजिब आहे वॾो, सम्झी आहे त भेणीअ जे नाले थो चए, मां इहो हिन जो सरपरस्त कयो। मां इन जो सरपरस्त कयां इन खे। हुन चयो साईं तव्हांजी मर्ज़ी, तव्हां जेको हुकुम कयो। बादशाह हाजिब खे चयो त हाजिब, मां इहो बि इरादो कयो आहे त पंहिंजे पुट ऐं पंहिंजी भाइटी ॿई पाण में सौट आहिनि, मां हिननि ॿिन्ही जी पाण में शादी बि कराइण थो चाहियां। मां इहो फ़ैसिलो कयो आहे। असां बादशाह जो फ़ैसिलो हुयो, मुखालफ़त केरु करे? साईं जीअं तव्हांखे बहितर नज़र अचे। हे पंहिंजे पर में उहो फ़ैसिलो करे वरी आयो पंहिंजी भेण वटि, नुज़रत ज़मा वटि, उन सां जी सॼी ॻाल्हि कई। उन सां जो इहा ॻाल्हि कई त मां फ़ैसिलो कयो त हिननि जी शादी बि करायां, त हूअ बि ॾाढी ख़ुशि त ॿई मुंहिंजा बचा आहिनि। तव्हां सुठी सोच रखी आहे। बादशाह चए त मुंहिंजे दिलि में जेके इरादा हुया, उमेदूं कयूं हुअमि, उहे सभु मुंहिंजूं पूरियूं थी वयूं। मूंखे पंहिंजे पुट ते बि एतबार आहे, पर तोखे इन जे लाइ थो चवां त तूं हुनखे पंहिंजी अखियुनि जे साम्हूं रख, तूं हुनजो ख़्यालु करीं, ऐं हुनजी माउ जो बि ख़्यालु कजां, हुनजी माउ जो बि ख़्यालु कर। ठीकु आहे। वरी पंहिंजे पुट खे घुराई।
पंहिंजे पुट खे घुराए। उनखे चई त पुट मूंखां पोइ हीउ जेको वज़ीर आहे, जेको माना हिन जो नुज़र ज़मा जो मुड़ुसु हुयो, हिन जो भेणियो हो, चई बाबा मूंखां पोइ ईअं सम्झो त हीउ वज़ीर जेको आहे हीउ आहे तुंहिंजो पीउ। छो जो मां ईअं थो सम्झां त मुंहिंजो हिन महिल आख़िरी टाइम थी वियो आहे। जेके दिलि में हसरतूं उमेदूं हुयूं उहे सभु मुंहिंजूं पूरी थियूं, सवाइ हिकिड़ी उमेद जे, हिकिड़ी हसरत मुंहिंजी आहे जंहिं लाइ बि मूंखे उमेदु आहे त उहा तुंहिंजे हथां पूरी थी। ॿियूं सभु मुंहिंजूं उमेदूं पूरी थियूं। पुट चयसि त बाबा कहिड़ी आहे तव्हांजी उमेद? हिन चयो बाबा मुंहिंजी हिकिड़ी उमेद आहे, भला वसियत सम्झ, त मां जे न मरी वञा त उहा पोड़ी, जेका पोड़ी हिननि सां ईसाई अब्रेज़ा जी जेका ॾाॾी हुई, जेका पलांद करे वई, बुज़ुर्ग जे रूप में हिननि वटि आई हुई, पहिरियों बादशाह हिननि जे पीउ खे मारियईं, उन खां पोइ शरकान खे मारियईं। चई त बाबा मां जे मरी वञा न त पंहिंजे ॾाॾे ऐं पंहिंजे चाचे शरकान जो बदिलो मां न वठी सघियुसि, तुंहिंजे ॾाॾे ऐं चाचे जो। जे रब तुंहिंजी मदद करे त इन खां बदिलो ज़रूरु वठिजांइ, ऐं वॾी ॻाल्हि त हिन जे मकर खां पाण बचाइजांइ। ऐं हिन वज़ीर जेको आहे, वज़ीर पंहिंजो वॾो वज़ीर जेको हुयुसि, इहो वज़ीर जीअं चवई तीअं कजांइ, सलाह बि इन सां कजांइ। छो जो हिन बादशाह खे बि पंहिंजो पीउ सभिनी खे इन वज़ीर जी चवंदो हो त हिन वज़ीर जी सलाह सां हल, ऐं वज़ीर हिननि जो वफ़ादार हो। पुट अदब सां सभु हिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। चईं बाबा साईं जीअं तव्हां चाहियो था इनशाला ईअं थी। पुट जो इहो चयोसि त बादशाह जे अखियुनि में पाणी अची वियो। हाणे ॼण हे बसि पाण बि जो ॼण हिकिड़ो ज़हन ठाही वेठो हो, त बसि हिन जे जिस्म उहो मज़ो छॾींदो पियो वञे, जिस्म मज़ो छॾींदो पियो वञे, घुमणु फिरणु ॿाहिरि निकिरणु सभु छॾे ॾियो पियो हुजे। हुकूमती कार वहिंवार जेको हुयो उहो पंहिंजी भेणीअ जे ज़रिए पियो हलाईंदो हो। हाणे हिन जो भेणियो से वॾो माण्हू थी वियो, ईअं सम्झ फ़िलहालु उहो ई बादशाह हो, उहो ई हुकुम पियो जारी कंदो हो। साल इन ॻाल्हि खे बि गुज़री, ज़ुल्मकान पंहिंजी बीमारीअ मां सिहतयाब न थियो, वञे पियो अञा ॻरंदो, अञा ॻरंदो। ॿियो साल, टियों साल, तां त 4 साल हिनखे गुज़री विया। हिन जो भेणियो ई हुकूमत करे पियो, रयत बि ख़ुशि, सभु अमीर वज़ीर उहे बि सभु ख़ुशि, माना बादशाह ई सुकून सां पिया आहिनि। हाणे ज़ुल्मकान हुजे इन हाल में, ऐं शहज़ादो जेको हुयो बादशाह जो पुटु, घोड़े सवारी, नेज़ो, तीर, ॿियो को कमु ई। ऐं हिन जी जेका सौट हुई उन जो भाल इहो, उहा बि हिन महिल शिकार जी शौक़ीन थी वई। जीअं सिॼु निकिरे ॿई ॿाहिरि निकिरनि, राति जो वापसि अचनि। वरी सुबुह थिए, वरी साॻी पंहिंजी किरत सां हलिया वञनि। ज़ुल्मकान जी बीमारी वञे पई वधंदी। हाणे हो ईअं सम्झो हर वक़्तु रोए पियो वेठो। हिकिड़े ॾींहुं ईअं सुतो पियो हुजे त ख्वाब ॾिठई, ईअं आवाज़ आयसि त को हिनखे पियो चए त तूं ख़ुशि थी, रोई छो थो? तुंहिंजो पुटु जेको आहे उहो मुल्क में इंसाफ़ कंदो, इंसाफ़ सां हुकूमत हलाईंदो, सॼी रयत हिन जी इताअत कंदी।
तूं परेशान न थी। इहो जो हिन आवाज़ु ॿुधो सुजाॻ थियो ख़ुशीअ। बसि कुझु ॾींहं गुज़रिया त बादशाह गुज़ारे बीमारी। हे जो गुज़ारे वियो सॼे बगदाद में सोग थी वियो। नंढो वॾो हिन जे लाइ रोए पियो। कुझु टाइम गुज़रियो ॼण ही हुयो ई कोन। ॼण ही हुयो ई कोन। पुट खे बादशाह करे वियो, पंहिंजे ई हयातीअ में पुट खे बादशाह करे वियो। पुट हंधि बादशाही हलाई पई। हाणे हिन त पुट खे वसियतूं कयूं, ख्वाब बि ॾिठो हुई जंहिंमें इशारो मिलियुसि त तुंहिंजो पुटु इंसाफ़ सां हुकूमत हलाईंदो। पर वक़्त जा पंहिंजा फ़ैसिला हूंदा आहिनि। हाणे हिन जो पुटु उहा पीउ वारी हुकूमत कीअं पियो हलाए, बक़ाया किसो इंशाअल्लाह सुभाणे।